Assalamu alaikum, dear viewers, प्यारा नाज़रीन, अस्सलाम वालेकुम. Welcome to Learner's Point. Learner's Point में हमारी भली करा है. Today we will learn the past tense to be. अज अस सीखना सी ज़मान माजी वचन. वो शायद अच्छो थे सीखूं. Past tense to be. ज़मान माजी वचन. Definition. The past tense to be shows state or existence of subject in past time. वस्फ़ ज़मान माज़ी हुजण फ़ाइल जी हालत या मौजूदगीअ खे गुज़िरियल वक़्त में ॾेखारींदो आहे. नोट हिन ज़मान जा सिंधीअ में हुजण वारा फ़ेल हुयो हुया हुई हुयूं हुआ हो वग़ैरह आहिनि. नोट ही ज़मान हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदो आहे. नोट हिन ज़मान जा हुजण वारा फ़ेल वाज़ ऐं वर आहिनि. याने हिन ज़मान में सिंधी में हुजण वारा फ़ेल जीअं ॿुधाएसीं तव्हांखे हुयो हुया हुयूं ऐं हुयूं आहिनि, ऐं वरी अंग्रेज़ी में वाज़ ऐं वर आहिनि जेके हिन ज़मान जे सभिनी जुमलनि सां सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु थींदा आहिनि. उहे हेठि सिखंदासीं बाद में. पहिरियां अचो त असां फॉर्मेशन सिखूं. उहा फॉर्मेशन छा आहे? फॉर्मेशन मतिलबु त जुमिलो कीअं ठहंदो आहे. पॉज़िटिव सेंटेंस जेको आहे, जेको बयानी जुमिलो आहे, उनमें पहिरियां सब्जेक्ट खणंदा आहियूं ऐं उनखां पोइ बी वर्ब प्लस में स्टेट एग्जिस्टेंस ऐं प्लस कॉम्प्लीमेंट. हाणे असां सब्जेक्ट में साहिल खयो आहे, बी वर्ब में वाज़ ऐं स्टेट एग्जिस्टेंस में इन क्लास खयो आहे ऐं कॉम्प्लीमेंट विथ फ्रेंड्स. इन जी माना थी बीहे साहिल वाज़ इन क्लास विथ फ्रेंड्स. साहिल क्लास दोस्तनि सां क्लास में हुयो. इहो तव्हांजो पॉज़िटिव सेंटेंस आहे जेको हाकार आहे. उनखां पोइ आहे नेगेटिव सेंटेंस. उन पहिरियां सब्जेक्ट में साहिल खयो आहे, पोइ बी वर्ब खणणो आहे, बी वर्ब में वरी वाज़ खयो आहे ऐं प्लस में बी वर्ब खां पोइ असां नॉट रखंदासीं ऐं प्लस में स्टेट एग्जिस्टेंस ॾेई ऐं कॉम्प्लीमेंट रखंदासीं. जीअं ही नाकारी जुमिलो आहे, नेगेटिव सेंटेंस आहे, लिखियलु आहे साहिल वॉज नॉट इन क्लास विथ फ्रेंड्स. साहिल दोस्तनि सां क्लास में न हुई. इहे तव्हांजा ॿ जुमिला थी विया, पॉज़िटिव ऐं नेगेटिव सेंटेंस. 4 नंबर आहे इंटरोगेटिव सेंटेंस याने सवाली जुमिलो. उहो कीअं? पहिरियां असां बी वर्ब खणणो. बी वर्ब में असां वाज़ खयो आहे, प्लस में सब्जेक्ट खणणो आहे, सब्जेक्ट में साहिल खयो आहे, प्लस में स्टेट एग्जिस्टेंस ॾिनी आहे, उन में इन क्लास खयो आहे ऐं प्लस में कॉम्प्लीमेंट जेको आहे विथ फ्रेंड्स आहे. छा साहिल दोस्तनि सां क्लास में हुयो? वा साहिल इन क्लास विथ फ्रेंड्स. याने इन सवालिया जुमिले खे ठाहिण लाइ असांखे सिर्फ़ु जेको बी वर्ब आहे हिन ज़मान जो उहो अॻियां रखंदासीं. याने हिते वाट जो या ॿिए लफ़्ज़ जो इस्तेमालु न कंदासीं. सिर्फ़ु असांखे बी वर्ब अॻियां रखिणो आहे. अहिड़े हिसाब सां चोथो नंबर क़िस्म आहे इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस. मतिलबु सवाली ऐं नाकारी जुमिलो. उन में पहिरियां बी वर्ब खणणो आहे ऐं प्लस में सब्जेक्ट प्लस नॉट ऐं प्लस स्टेट एग्जिस्टेंस प्लस कॉम्प्लीमेंट. याने हिते मुंड में बी वर्ब खणी उहो रखिणो आहे, वाज़ रखियो आहे जीअं, बाद में सब्जेक्ट रखिणो आहे ऐं प्लस में हिन खां पोइ नॉट रखिणो आहे. ठीकु. उनखां पोइ स्टेट एग्जिस्टेंस ॾेई इन क्लास ऐं प्लस में कॉम्प्लीमेंट. यानी माना थी बीहे छा साहिल दोस्तनि सां क्लास में न हुयो? वा साहिल नॉट इन क्लास विथ फ्रेंड्स. 5 नंबर जुमिलो आहे एम्फेटिक सेंटेंस याने ताक़ीदी जुमिलो. उन में असां सब्जेक्ट रखियो आहे फर्स्ट में ऐं प्लस में बी वर्ब ऐं प्लस रेली ॾेई ऐं स्टेट एग्जिस्टेंस खणी ऐं कॉम्प्लीमेंट रखियो आहे. जीअं आहे साहिल वाज़ रियली इन क्लास विथ फ्रेंड्स. याने साहिल वाकई दोस्तनि सां क्लास में हुयो. हाणे इहो तव्हांजो एम्फेटिक सेंटेंस थी. जुमिले जा 5 क़िस्मनि जूं 5 फॉर्मेशनूं तयारु थी वियूं आहिनि. हाणे अचो त हिननि जा मिसाल वठूं. हिननि जा जुमिला कीअं थींदा आहिनि अचो त टिपूं. पहिरियां असां हालत जा जुमिला ॼाणा आहिनि जिन में स्टेट वारा जुमिला आहिनि. जीअं हिकिड़ो जुमिलो आहे मां हिकु ड्राइवर हुयुसि. आई वॉज अ ड्राइवर.
हू मुसाविर न हुयो, ही वॉज नॉट एन आर्टिस्ट। छा हूअ तव्हांजी पोइलॻ हुई, वॉज शी यूअर फॉलोअर। चोथों आहे, उहो त मुंहिंजो घर हुयो, इट वॉज रियली माई होम। छा तव्हीं मुंहिंजा सोट हुयो, वर यू माई कज़िन। छहों, छा उहे हाजी हुया, वर दे पिलग्रिम्स। हाणे हालत जा जुमिला कुझु, हिन खां अलावा कुझु हेठि बि आहिनि। 7 नंबर जुमिला, असीं सचपच सुठा माली हुआसीं। वी वर रियली गुड गार्डनर्स। 8 नंबर आहे, सारंग मुंहिंजो सुठो दोस्त हुयो। सारंग वॉज माई गुड फ्रेंड। ऐं 9 आहे, छा कंप्यूटर असां लाइ फ़ाइदेमंद हुया, यानी वर कंप्यूटर्स बेनिफिशियल फॉर अस। ऐं 10 आहे, छा हू उन बाग जो माली हुयो, वॉज ही गार्डनर ऑफ दैट गार्डन। हाणे इहो ई आहे हालत जा जुमिला जेके पूरा थी विया आहिनि। हाणे अचो त मौजूदगी जा जुमिला कीअं आहिनि, ॾिसूं। हिन मिसाल वठूं। मौजूदगी जा जुमिला आहिनि। पहिरियों जुमिला, मां पंहिंजे घर में हुअसि। आई वॉज प्रेज़ेंट एट माई होम। मां पंहिंजे घर में मौजूदु हुअसि। ऐं ॿियो नंबर जुमिलो आहे, हू पंहिंजी ॿनीअ में न हुयो, ही वॉज नॉट एट हिज फील्ड। ऐं टियों आहे, छा हूअ पंहिंजे रंधिणे में हुई, वॉज शी इन हर किचन। चोथों आहे, छा उहो वण जे हेठियां न हुयो, वॉज इट नॉट अंडर द ट्री। ऐं पंजो आहे, असीं पंहिंजे रांदि जे मैदान ते हुआसीं, वी वर एट अवर प्लेग्राउंड। ऐं 6 नंबर जुमिलो आहे, तव्हीं पंहिंजे माइटनि जे घर में न हुयव, यू वर नॉट इन योर रिलेटिव्स होम। ऐं 7 आहे, उहे कराची में पंहिंजे दोस्तनि सां हुआ, दे वर इन कराची विथ देयर फ्रेंड्स। ऐं 11 आहे, शींहं गार में हुयो, देयर वॉज अ लायन इन केव। हाणे इहो ई बाक़ी जेके पढ़ियासीं, इहे 10-11 मौजूदगी जुमिला हुया। अञा बि जेकॾहिं को सुवाल रहिजी हुजे, महिरबानी करे असांखे कमेंट कंदा। तव्हांजी महिरबानी वीडियो ॾिसण जी।